बिरासिटी थाणे जे पुलिस एहलकार अली हसन लाड़क जे ज़ुल्मनि जो सतायल ॻोठ नबी बख्श लाखो वासी नौजवान ॻोठाणो जावेद लाखो धां खणी बिरासिटी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे मीडिया अॾो दाहिंदे ॿुधायो त 5 ॾिहाड़ा अॻु बिरिया रोड थाणे जे पुलिस एहलकार अली हसन लाड़क ॻोठ वेंदे ज़बरदस्ती पकड़े खणी बंदि करे छॾियो। मूंखां 15,000 वठी आज़ादु कयो हो। जे चयो त मां ग़रीब मिसकिन आहियां, रोज़ किथां पैसा ॾियां। हुन वधीक चयो त कुझु ॾिहाड़ा अॻु लाखा रोड पुलिस बि हिन मथां कूड़ो केस दाख़िल कयो, जंहिंजी बि ज़मानत कराई आहे। इन बावजूद बि पुलिस एहलकार तंग कंदे ज़ुल्म करे थो। हुन वस वारनि खां घुर कंदे चयो त मूं मिसकिन खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे त जीअं मां पोरियो करे पेट गुज़र करे सघां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।